बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। आमीन। सही रमज़ान शरीफ में असां सब आमीन चऊं। रब शाला असांजी इहा दुआ क़बूल फरमाए इंशाअल्लाह ताला। आमीन। इल्म असांजे इल्म में इज़ाफ़ो फरमाए न त वॾी नेमत आई आहे। अल्लाह पाक जे क़ुरान पाक जे इल्म में इज़ाफ़ो थी वञे असांजे ज़िंदगी में ॿी कहिड़ी शइ खपे। ऐं असां बार बार इहा पढ़ंदा रहिया आहियूं। असां थोरो हिकिड़ी ॻाल्हि इहा मां कई हिन दफ़े आंदी आहे, हिन में मां लिखियो आहे तौहा जो नंबर आहे 20। हीअ जेका हिन माना सूरत आहे तौहा 20 नंबर, उन जूं इहे 2 आयतूं आहिनि। हीअ जेका हज़रत मूसा अलैहिस्सलाम घुरी आहे ऐं ॿियो रब्बि ज़िदनी इल्मा, ॿई इन में आयल आहिनि। हीअ हिन जो नंबर 3 आयतूं आहिनि हिन में, बल्कि 4 आहिनि ऐं हीअ हिकिड़ी आयत आहे, पर इहे सभई तौहा में आयल आहिनि, जेका नंबर 20 सूरत आहे। ठीकु आहे साईं। त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी खे साईं जेके हिते आहिनि पाण सां गॾु अल्हम्दुलिल्लाह, अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अॼु इंशाअल्लाह ताला कंटिन्यू कंदासीं सूरह यासीन शरीफ़, तर्जुमो हिन जो ऐं मुख़्तसिर तफ़सीर। अल्लाह पाक असांजी मदद फरमाए। आयतूं सिखंदासीं इंशाअल्लाह ताला 51 83 ताईं, ऐं या पोइ सूरत मुकमिल थींदी। जेकॾहिं टाइम बचियो, जेको मां नथो सम्झां मुमकिन आहे, इंशाअल्लाह ताला असां सूरत दुखान खे कुझु आयतूं हुन जो पहिरियों ॾिसंदासीं इंशाअल्लाह। ॾाढो इंट्रेस्टिंग थींदो। सूरह हीअ मकी आहे, नंबर हिन जो 36 आहे, आयतूं 83, रुकू 4 अथसि। अहम ॻाल्हियूं हिन में कहिड़ियूं आहिनि? घणियूं आहिनि, पर मुख्य जेका ॻाल्हि आहे उहा रसूल जी, जेको अलाह पाक रसूल मोकिलिया आहिनि न, अलाह पाक उन जी हिकिड़ी अहमियत ॿुधाए थो त रसूल मोकिलिया आहिनि, उन्हनि जो कमु छा हुयो, पोइ माण्हुनि खे छा करणु खपे, छा न करणु खपे, उन्हनि जी अतात करणु खपे, अतात न थींदी त छा थींदो, ऐं पोइ मौत कीअं जेका अचे थो आख़िरत छा आहे, मौत त अचणी अचणो आहे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा मां चई पई त इहा क़ुरान इहो मशहूरु आहे त जेका सूरह यासीन क़ुरान जी दिलि आहे। ऑथेंटिकेट रेफरेंस मूंखे कोन मिलियो अञा ताईं, पर पोइ बि असांजे लाइ इहा क़ुरान माना क़ुरान जी दिलि बि हुजे त को हर्ज न आहे इंशाअल्लाह ताला। ख़ुदा करे इहा क़ुरान जी दिलि आहे, अलाह पाक इनखे असांजे दिलि में विहारे, असांजे कल्ब में विहारे, बसि ॻाल्हि इहा आहे। ठीकु आहे साईं। हाणे 49 नंबर आयत आहे, ॿी 50 आहे, वरी 51 ऐं हीअ 52। इहो असां करे आया आहियूं। अॼु मां थोरे हिनखे थोरो रिवाइज़ ईअं थो कयां त ॾिसो साईं, 21 नंबर आहे, 49 51 इहे ॻाढ़े में लिखियल आहिनि, हिन में नंबर ही ब्लैक में ई आहे। ठीकु आहे, थोरो हिनखे अॻिते था हलायूं, हे हिन में अची वियो, हे हिन में ग्रुप ठही वियो। ठीकु थियो। हाणे 49 ऐं 50 पाण में कीअं आहिनि, ऐं 51 ऐं 52 पाण में कीअं आहिनि, इहो फ़र्क़ु पवंदो हिते सम्झिबो इंशाअल्लाह ताला। उहो इहो आहे त सूर आयत 49 में चए थो पियो, जेका आयत आहे मा यंज़ुरून, यंज़ुर माना इंज़ार में थींदो आहे, मा माना न आहे, मा यंज़ुरून इल्ला सयहतुन वाहिदतुन, वाहिद माना हिकु, तअख़ुज़ुहुम वहुम यख़सिमून, उहे न आहिनि इंतज़ारु कंदा मगर रुगो हिकु सख़्तु रड़ या आवाज़ थींदो, वॾो हॉरिबल साउंड हूंदो उनजो, जो उन ई हालत में खे ओचितो अची उहो पकड़ींदो, जो उहे हूंदा पाण में झगड़ो कंदा। माना दुनिया जी हयाती पई हलंदी साॻे ई नमूने। ठीकु आहे, ऐं उहा आवाज़ ईंदो जेको अची हुनखे पकड़ींदो, पोइ छा थींदो, फला पोइ न फमना पोइ फला यस्ततिऊन, तौसियत न थींदनि, न इस्तिताअत न थींदनि, यस्ततिऊन इस्तिताअत चइबो आहे न, तौसियतन वसियत, कंहिंखे ॿुधाइण चवण का ॻाल्हि पंहिंजे लाइ ॿिए जे लाइ, तौसियतूं व ऐं ला, ॿिए कहिड़ी न थींदी, इला इला माना ॾांहुं, इला अहलिम, अहल थींदो आहे न, अहल बेत, अहल माना घराणो पंहिंजो, अहलिम यरजिऊन, रजून रुजू करणु माना मोटणु, सिधो समुझ साफ़ माना ज़ाहिर थी पई आहे। पोइ छा थींदो, उहे नकी करे वसी था सघंदा ऐं नकी पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटी सघंदा, जिते हूंदा उते ॾांहुं। ॻाल्हि इहा आहे, इहा पहिरीं सूरत हुई जॾहिं क़यामत जी, उनजो ज़िक्र आहे। 49 में आयो त थींदो, ही थींदो, ऐं उन सां जेकरे कंहिं ते इफेक्ट थींदो, पोइ ही 50 में आयो आहे। इहा सूरत हाल थी वेंदी। पोइ वरी 51 में थो चवे त वनुफ़िख़ फ़ी सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून। ठीकु आहे, हीअ हिते 50 पूरी थी न, हीअ 51 आहे। ऐं पोइ ऐं सूर में फूकबो, पोइ उते जो उते पंहिंजे पालनहार ॾांहुं क़ब्रनि मां डोड़ंदा। हिते काथो आयो आहे ज़िक्र, क़ब्रनि मां डोड़ण जो। पोइ इहा जेका हयाती ख़तम थी वई, हीअ ॿी सूर थी फूकजे हाणे।
छा थींदो क़ब्रुनि मां डोड़ंदा उन वक़्तु सूरत हाल कहिड़ी हूंदी अल्लाह चवंदा त असां लाइ वेल आहे असांखे असांजी सुम्हण जी जाइ मां उथारियो कंहिं उथारियो पोइ मलाइका चवंदा हाओ ही उहो आहे जेको ॿाझारे अलाह अंजाम ॾिनो हो ऐं पैगंबरनि सच चयो हो आलू चवंदा या वेलना वेल आहे असां लाइ मम बासना कंहिं उथारियो मिम मरकदना क़ब्र में मरकद क़ब्र थी आहे न मिम मरकदना असांजे क़ब्रुनि मां असांखे हिन मौत में अॻिते कंहिं उथारियो हाज़ा मा वाद राम वस्तक़ल मुरसलून हा इहे ई अथव वाइदो जेको पुछंदा काफ़िर हर कॾहिं ईंदी अलाह पाक चवंदो इहो ॾींहुं अथव सदक़ल मुरसलून चयो कंहिं सच रसूलन सदक़ सदक़ अल मुरसलून रसूलन सच चयो भले तव्हां इनकार कंदा हुयो इहा हक़ीक़त चणी अॼु थी आई आहे त ॿियनि सूरनि जो ज़िक्र आयो हुननि जा में हिकिड़ो सूर हुन सां कहिड़ी हालत थींदी इंसान जी ॿियो सूर जॾहिं क़ब्रनि मां उथंदो माना पहिरें सूर में फना थियो ॿिए में क़ब्रुनि मां उथंदो ऐं हाला ॾे हाज़ुर थींदो पोइ इहो ई चवंदो जेको गुनाहगार त भाई वेल थियो मुंहिंजे लाइ अॻिते था हलूं अल्लाह पाक फरमाए थो पियो इनकान इल्ला सहतुन वाहिदतन फैज़अहुम जमीउ लदना मुहदरून हाज़िर थींदा पोइ जमी माना जम मुहदरून हाज़िर थियल हूंदा उहो वाक़ियो रुॻो हिकु सख़्तु रड़ हूंदी माना छा आहे जॾहिं सूर जेको फुकबो न साईं उहो एॾो माना आवाज़ हूंदो जेको माना कननि जा पर्दा फाड़े छॾे दिलि दहले छॾे इंसान जी हयाती ख़तमु सभिनी दिलियूं फाटी पवंदो सभु ख़तमु उहो एॾो सख़्तु माना रड़ हूंदी उन खां पोइ जॾहिं ॿियो सूर फुकबो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू सभु जेके फना थी विया जाॻंदा उथंदा अलाह पाक उन्हनि खे रूहनि खे उन्हनि खे वरी जिस्म ॾींदो हाणे अलाह जे अॻियां हाज़िर थींदा उहो वाक़ियो रॻो सख़्तु रड़ हूंदी पोइ उते जो उते गॾु करे असां वटि हाज़िर कया वेंदा पोइ छा हूंदो पोइ उन ॾींहुं हीअ ॻाढ़े में इन करे लिखियलु आहे इन में का शइ हिकिड़ी अहम ज़रूरु आहे पोइ उन ॾींहुं कंहिं जीअ ते हिते लफ़्ज़ कहिड़ो आहे नफ़्सुन नफ़्स रूह ऐं जिस्म गॾु आहे उनखे नफ़्स थो चइबो आहे कंहिं जीअ ते कंहिं नफ़्स ते कुझु बि ज़ुल्म न कबो अलाह पाक ज़ुल्म जी जॾहिं ॻाल्हि करे थो न त अलाह पाक ज़ुल्म त उहो ई न कंदो आहे पर छाकाणि जो ही इंसाफ़ जो ॾींहुं आहे न इंसाफ़ जो ॾींहुं आहे अलाह पाक केॾी ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि कई आहे हिते उन्हनि कंहिंसां ज़ुल्म कोन थिए ऐं जेकी तव्हां कंदा हुया इहो बि ॻाढ़े में लिखियलु आहे जेकी तव्हां कंदा हुयो रुॻो उन जो अव्हांखे बदिलो ॾिबो जेके अमल आहिनि उन जी जज़ा ऐं सज़ा आहे माना यौम दीन थींदो दीन माना बदिलो हाणे उहो बदिलो ॾिबो जज़ा ऐं सज़ा कंहिं ते ज़ुल्म कोन थींदो कंहिं ते माना ईअं न थींदो त कंहिं हिकिड़ो ॾोह कयो हुजे त छाकाणि जो अलाह नाराज़ आहे त ॿ ॾोह ॿिया हणी छॾींदुसि मथां न तूं त सफ़ा इनकार कंदो रसूलनि जो हल हे बि तूं खणी वञ मथां न जेतिरो ज़ुल्म माना जेतिरो अमल ओतिरो बदिलो पर हिन में ख़ुशूसी ॻाल्हि कहिड़ी आहे उहा मोमिननि जे लाइ ख़ुशख़बरी जेका आहे न उहा नोट करण जी आहे छा मोमिननि खे बि साॻियो बदिलो मिलंदो अमलनि जो नो मोमिननि खे अमलनि जो साॻियो बदिलो न मिलंदो हीअ उन्हनि जी ॻाल्हि थी हले जिन खे ॾोहदार जेके ठाराइबा उते जेके जिन रसूलनि ते ईमान आंदो ऐं उन्हनि जी ताबेदारी कई उन्हनि जे चवण ते हलिया असां पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयूं असां उन जे सुन्नत मुबारक ते हलियासीं काश दुआ कयूं था अलाह पाक खां मुंहिंजा मौला इन घड़ी जेका असां हिते वेठा आहियूं मुंहिंजा मौला असांजे दिलनि खे मुंहिंजा मौला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हलण वारो करे छॾ असांजे सभिनी अमलनि खे इंशा अल्लाह अज़ीज़ इन अस्हाबल जन्नत اليوم في شغل فاكهون छा थींदो हुननि सां هم وازواجهم في ظلال الارائك متكئون तकियो ॾेई वेठा हूंदा लहम فيها فاكهة ولهم ما يدعون ठीकु आहे छा हूंदो बेशक बेइज्जती इन आयो आहे इन माना बेशक जाते इन अचे माना बेशक अलाह पाक का बि ॻाल्हि कई आहे त ॿुधाइण लाइ उनखे इन करे ज़ोर ॾेई चयो अथई ऐं किन जाइनि ते कसम बि वरी इन बि वरी उन खां अलावा के जायूं अहिड़ियूं आहिनि इन ऐं लक़द ईंदो आहे लक़द बि जेका कद कामत सलाह चवंदा न माना अचो निमाज़ बीहजी वई आहे हाणे मूंखे शक आहे छा अज़ान थी जॾहिं निमाज़ थिए न पर जॾहिं अकामत थींदी आहे उन वक़्तु माना साम्हूं हूंदी आहे असांजी निमाज़ बीहजी वई
कद कामत सलात नमाज बीजी चुकी आहे अचो माना कंफर्म शइ आहे उहा अलाह पाक चवंदो आहे लक़द क़ुरान पाक कंदा न अहमियत ॾियण जी हाणे बेशक बेइज्जती उन्हनि ख़ुशियुनि में मशगूल हूंदा माना को डाउट कोन्हे हिन ते अॻे ई कोन्हे पर जंहिंखे हुजे उनखे इहा ख़बर हुजे त अलाह पाक चए छा बेशक बेइज्जती उन्हनि ख़ुशियुनि में मशगूल हूंदा ख़ुशी में घणी मायूं थी अची वञनि जेको माण्हू ख़ुशि तॾहिं हूंदा जॾहिं हर तरह ख़ुशी हुजे न अलाह उहे अननि सौज यानी साथी छावनि में तख़्तनि ते टेक ॾेई वेठल हूंदा ही मंज़र कशी आहे दुनिया जे हिसाब सां जेका असां बहितरीन शइ सम्झी सघूं था पंहिंजे लाइ ठीकु आहे न उते टेक ॾेई वेठा हूंदा उन लाइ बेश्त में मेवा आहिनि ऐं जेकी घुरंदा सो पिणु उन्हनि लाइ आहे हाणे इते फ़र्क़ु अची वियो ऐं अॻिते असां गुज़रियल आयतुनि हिकिड़ियुनि में करे आया आहियूं थी सघे थो अॻियां बि अचे हिकिड़ी ॻाल्हि उहा इहा आहे त मोमिननि खे पंहिंजे अमलनि जो बदिलो ईअं त न मिलंदो छड़ो बदिलो न मिलंदो इहो फ़क़ति यादि रखिणो आहे छड़ो बदिलो न मिलंदो मथां सॻोरो अजुर ज़िक्र अची चुको आहे उनखे सॻोरो अजुर ॿियो बि मिलंदो ठीकु आहे न हाणे इहा थी बेश्त जी ॻाल्हि पोइ हलंदो उते छा हूंदो ॿियो सलामुन क़ौलम मिन रब्बिर रहीम ऐं पोइ वरी ॿी आहे त छा थी चए वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून हिन ॿिनि खे साईं गॾे न करे रखा त हिन में हिकिड़ी ॿी सम्झाणी आहे 58 नंबर ही आयत थी चए सलाम हुजे तव्हां अलाह पाक जे तरफ़ां सलाम अलाह पाक जे तरफ़ां ठीकु आहे केॾी वॾी सलामती केॾो वॾो लुत्फ़ हूंदो आहे हिन में ॿुधण में उन खां पोइ जेको अॻी आयत आहे उहा छा थी चए ऐं चवंदासूं ममताज़ुल यौम अल यौम जॾहिं बि अचे माना उन ॾींहुं ममताज़ुल ममताज़ थींदो आहे ममताज़ माना फ़र्क़ु करण वारो ममताज़ माना फ़र्क़ु करण वारो ममताज़ुल यौम कंहिंखे ममताज़ करे मथे करे छॾनि ठीकु आहे ऐं चवंदासूं ए गुनाहगारो ममताज़ुल यौम अॼोके ॾींहुं अय्युहल मुजरिमून नेकनि खां जुदा थियो इहा शइ ॾिसो जॾहिं क़ुर शरीफ़ माण्हू पढ़े न सूरह यासीन जॾहिं पढ़ूं पाण ख़ासि तौर वरी निमाज़ में पढ़ूं त कमाल आहे इहा शइ सी माना मां छिरकाए छॾणु ईंदड़ आहे ठीकु आहे वॾो ख़ुशख़बरी बि आहे हीअ शइ बि आहे त मां इनखे इहो रखियो मां जेको यूथ जो क्लास ॾिनमि उन ॾींहुं त मूंखे अलाए छो ज़हन में आयो त मुंहिंजो हाउ कुड आई एक्सप्लेन टू देम पोइ मां इहा शइ खणी आयसि इहो ॾिसो इहे ॿ रस्ता आहिनि ही पासपोर्ट आहे असां चवंदा आहियूं न हेॾे जॾहिं ईंदा आहिनि अमेरिका में त पासपोर्ट वारा पाकिस्तानी पासपोर्ट वारा न अलॻि थी वञो माना हू ॿी लाइन में नथा अची सघनि मुंहिंजी लाइन ई अलॻि आहे ऐं ही ॿ लाइनियूं थी वेंदियूं क़ुर पाक थो चवे वॾो सलाम हुजे तव्हां ते अलाह पाक जी सलामती तव्हां ते क़ौलम मिन रब्बिर रहीम हेॾो इहो चइबो ॿिए खे हटी वञो हेॾो ॿी लाइन ठाहियो नेकनि खां अलॻि थी वञो अलाह पाक असांखे सलाम अलाह जेको सलाम अलाह पाक जी सलामती वारा जेके लफ़्ज़ आहिनि न असांखे अलाह सां उहा शइ नसीब करे इनशाअल्लाह उन खां पोइ अचो था 60 ते अलम अहद लेक हाणे सुवाल आहे इहो हाणे जॾहिं क़यामत जो ॾींहुं आहे ॾिसो मंज़र कशी ते ॾिसो न क़ुर पाक में इहा शइ बि ॿुधायईं ऐं जॾहिं छा था सम्झो त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल असां अलाह पाक रहम करे जेकॾहिं अंदाज़ो था लॻायूं अलाह सां माफ़ी ॾे पर ईअं क़यामत जो ॾींहुं हुजे कंहिंखे माण्हू अलॻि करे छॾे त गुनाहगार ॾिसंदा हूंदा त भई छा सज़ा आहे होॾऊं हेॾो छा हिननि खे जज़ा कहिड़ी मिली आहे हेॾो सज़ा कहिड़ी आहे त छा उन्हनि खे आसानी हूंदी हिनखे एक्सेप्ट करण में नो पोइ थी सघे थो अलाए का ॻाल्हि कनि छा कनि अलाह पाक को माफ़ी वठनि रोईंदा चवंदासीं माफ़ी ॾे ग़लती कई असां त वाकई सम्झ में ॻाल्हि न आई असांखे असां वाकई ग़लतियूं कयूंसीं पर उन्हनि छा हूंदो अलाह पाक छा थो चए छा न वरितो हुयो वाइदो तव्हां खां हे आदम जी औलाद त हीउ जेको अन आहे न अन माना त अल्लाह ठीकु आहे न पूॼिजो त अबुद शैतान खे असां जॾहिं बि को ग़लति कयूं न ख़बर सम्झी वञे त इहो शैतान जी पूॼा न थिए न पूॼिजो शैतान खे जो बेशक अव्हांजो पधरो वेरी आहे उहो त नुक़सान ॾे खणी वेंदो न उनजी मञा न आहे ऐं अलाह पाक चए छा थो नी माना मूंखे नी जॾहिं बि या आख़िर में अचे न उहो थींदो आहे पाण खे मूंखे ऐं त इबादत कजो मुंहिंजी वरी ते अन आयो आहे हुनखे जॾहिं गॾाए वियो आहे त ज़ेर अची वियो आहे हिनखे पर अन मां त ऐं त आबुदूनी इबादत कजो मुंहिंजी हाज़ा सिरात मुस्तक़ीम इहा सिधी वाट आहे शैतानी वात सिधी न आहे नी खे
उन खां पोइ हिकिड़ो थोरो ॿियो साईं मां हिते अर्ज़ु कंदो हलां त हीअ असां जेको पढ़ियोसीं न अल्लाह, हाणे इहो घणे क़दुरु असां क़ुर पाक में मुंहिंजे ख़्याल में पढ़ंदा आहियूं अल्लाह तअबुद, ऐं वॾो मिसाल जो कहिड़ो आहे इहो जॾहिं असां हीअ जेकॾहिं दोस्त पंहिंजे तरफ़ भले आवाज़ सां न बि पढ़नि न, हिनखे हिकिड़ो दफ़ो पढ़नि न त ॾिसो असां छा था चऊं, अंदाज़ो लॻाईंदासीं छा मां जेका ॻाल्हि चवां थो सही आहे या न। हाणे इहो घणा ई माण्हू पढ़ंदा आहिनि अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह, मस्जिद में अज़ान ईंदी न पोइ ईअं चवंदो अशहदु अल्लाह अन, नून खे नकमो कढंदा आहिनि, नकमो आवाज़ न निकिरंदो आहे छो जो नून ते शद न आहे, लाम ते शद आहे। इहो हिकदमि थी वेंदो अल्लाह अल्लाह, नून इहो हिन जो जेके नून जा क़ाइदा न से अदगाम जेको आहे न इख़फा, उन्हनि ते नथा वञूं छो नंढड़ी ॻाल्हि सम्झणी आहे त अशहदु अल्लाह इलाहा, लाम ते शद आहे न, इन करे हिनखे अलिफ जी ज़बर खे हिन सां मिलाए वञो अशहदु अल्लाह इलाहा, नून मो नकमो आहे न निकिरे। हाणे हिते पर नकमो निकिरंदो, ॾिसो कीअं इहा छा थींदो अल्लाह इलाह बिना गुने जे थींदो, ऐं हीअ थींदो अन मुहम्मद रसूल, छो नून ते शद आहे न, नून ऐं मीम ते शद ईंदी आहे त आवाज़ गुम थींदो आहे, सिर्फ़ु ॿ अखर आहिनि। 62 नंबर वलक़द, साईं इहो जेको मां ज़िक्र कयां पियो वलक़द, हाणे कद माना बेशक ऐं अलबत्ता बेशक, माना उनखे अञा इन्फोर्स कयो वलक़द, शैतान जी ॻाल्हि आई वरी अलाह पाक वरी हिनखे माना रीइंफोर्स कीअं थो करे वलक़द अदल्ल मिनकुम जिबिलन कसीरा, अलबत्ता शैतान अवामा घणी ख़ल्क़ खे गुमराह कयो। अफलम तकुनू ताक़िलून, पोइ बि न सम्झंदा हुया, अकुल न हुया छा उन वक़्तु, तव्हां जॾहिं उते हुयो माण्हू घणनि खे गुमराह कयो वियो, माना जेके शैतान कयो उहो तव्हांखे ॿुधायो वियो, अकुल न पा कयो। पोइ हाज़िही जहन्नम लती कुंतुम तुअदून, उहो दोज़ख आहे जंहिंजो तव्हांखे वाइदो ॾिनो, इस्लाहुल यौम, वरी अल यौम अॼोके ॾींहुं, बिमा कुंतुम तकफुरून, उन में अॼु गिड़ो इन जे करे जो कुफुर कंदा हुया, इस्लाहुल यौम अॼोके ॾींहुं उन में घिड़ो, बिमा उन करे जो कुंतुम, कुंतुम साईं तव्हां जो न कुंतुम, तुम माना तव्हां, कुंतुम कंदा हुयो तकफुरून, तव्हां इनकार कंदा। हाणे हीअ जेका आयत अचे थी न 65 अल्यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम, घणनि ॿुधी हूंदी इहा, इनखे स्लाइड अलॻि रखी अथऊं इहा इंशाअल्लाह ताला। चवे छा थो साईं अल्यौम, वरी अल्यौम उन ॾींहं जो ज़िक्र आहे, ॾिसो न नख्तिम ख़तम ख़तम हो थियो न जेका सील हणबी आहे, लिफ़ाफ़ो बंदि थी वेंदो आहे, अल्यौम नख्तिमु अला कंहिं ते, अला माना मत अफ़वाहिहिम, उन्हनि जे वातनि ते, हिम अफ़वाहि हिम, हिम माना हेॾे इशारो कंदा आहियूं प्लूरल, अफ़वाहिम उन्हनि जे वातनि ते, वतुकल्लिमुना ऐं असां सां ॻाल्हाईंदा, ऐदीहिम उन्हनि जा हथ, तशद शायदि ई ॾींदा, अर्जुलहुम उन्हनि जा पेर, बिमा कानू यक्सिबून, कसब थींदो आहे न, कसब कसबे को माल कुन के अज़ीज़ हाशिमी, कसब माना कोई कमु करणु, बिमा कानू माना हूंदा, बिमा कानू यक्सिबून जेको उहे कंदा उहे शादियूं ॾींदा। अॼु असां संदन वातनि ते मोहर हणंदासूं, ऐं जेकी कंदा हुआ तंहिं बाबति संदन हथ असां सां ॻाल्हाईंदा। साईं इहो 1400 साल पहिरीं इहो वॾी ॻाल्हि हूंदी त हथ कीअं ॻाल्हाईंदा, अॼु असांखे इहो सम्झणु मुश्किल न आहे, सभु शइ रिकॉर्ड पई थी थिए, हींअर हथ त मुंहुं चऊं न सभु रिकॉर्ड पई थी थिए, संदन हथ असां सां ॻाल्हाईंदा ऐं संदन पेर शायदि ॾींदा। अल्यौम इहो तमामु इम्पोर्टेंट आहे साईं, ऐं ख़तम मोहर जेका आहे न इहा अल्यौम नख्तिम, जेको नख्तिम माना ख़तम मोहर, अला अफ़वाहिम अफ़वाहिम, इहे बंदि थी वेंदा, सील थी वेंदा। पोइ छा थींदा, हथ ॻाल्हाईंदा, कंहिंजी मदद कई, कंहिंखे मुसीबत मां कढियो, कंहिंसां हमदर्दी कई, कंहिं यतीम जे मथां हथ रखियो, कंहिं पाड़े वारो जेको मुसीबत में परेशानी में उनखे कंहिं पुछियोसीं, इहो हथ ॾींदा त हथ कहिड़ो कहिड़ो कमु कयो, ठीकु आहे। या किन हथनि ईअं त न कयो जो पंहिंजो बिज़नेस हिन नमूने सां उनजा हथ इन नमूने इस्तेमालु थिया,
अल्लाह से असांखे माफ़ फरमाए। मां ग़लतियूं जेके कयूं आहिनि ग़लतियूं माफ़ फरमाए, अॻिते लाइ असांखे बहितर जेके कयूं आहिनि त असांखे माफ़ फरमाए। इहे हथ असांजा इन नेक कम में इस्तेमालु कराए ऐं पेर शायदि ई ॾियनि त असां कंहिं नेक कम में वियासीं, काॾे क़ुर सिखणु, कंहिंजी मदद करणु, निमाज़ पढ़णु ऐं हज उमिरो करणु, जेको बि आहे अलाह खे राज़ी करणु निकितासीं, कंहिं माइट खे मञाणे निकितासीं, कंहिं नाराज़ माण्हू खे मञाणे निकितासीं, इहे हथूं क़दम शायदि ई नथा काॾे विया। कंहिंखे को अखर सेखारणु वियासीं, कंहिंखे खाधो पुॼाइण वियासीं। अलाह। अच्छा, इहे ॾिसो, इहे हथ इस्तेमालु थियनि न अहिड़ा, या वरी के हथ अहिड़ा बि इस्तेमालु थींदा, इहे बि शायदि ई ॾींदा। कंहिं कमज़ोर ते ज़ुल्म त कोन कयोसीं। असां वटि सिंध में आम शइ आई आहे, औरत माना ग़ुलाम खां बि बदतर आहे, ऐं औरत ते ॼण हाकिमियत आहे। पैरल त असां कॾहिं सम्झो ई न, न ई असांजा कंहिं महिल ॿुधाईंदा अथसीं पैरल आहे, हुनजा बि हक़ आहिनि औरत जा। सभु जेके तक़रीरूं थींदियूं उहे औरत ते हूंदियूं त कंहिं मर्द जो कहिड़ा हक़ आहिनि, औरत जा बि हक़ आहिनि, तॾहिं उन्हनि खे बि सोचूं। ऐं पेर शायदि ई ॾींदा काॾे विया। उन खां पोइ थो अचे 66 में कहिड़ी आयत आहे, 66 नंबर, वलो नशा लतमसना अला आयुनिम, आयुन माना अखि, ऐं जेकॾहिं घुरूं त संदिन अखियुनि खे नास करियूं, पोइ वाट ॾांहुं दौड़नि त पोइ किथां ॾिसंदा। अलाह पाक चए थो जेकॾहिं असां अखी कंहिंखे सील करे छॾीसीं, नास करे छॾे माण्हू, अखियूं बंदि थी वञनि कंहिंजूं, माना बंदि त हूअं बि थींदी आहे न, अखियूं नास करे छॾियूं, पोइ माण्हू जेकॾहिं चाहींदो बि त जेकॾहिं मां सिधी राति वञा ख़बर पवंदसि, न पवंदसि न। अलाह पाक अखियूं ॾिनियूं आहिनि न, सिधी राह लाइ अखियूं आहिनि न, अलाह उन्हनि जो फ़ाइदो वठूं। ऐं जेकॾहिं घुरूं त संदिन जायुनि ते ई खेनि बदशिकिल करे छॾियूं त पोइ न की अॻिते हली सघंदा ऐं न की पोइते हली सघंदा। इन जो ज़िक्र आयो आहे सूरत नंबर जेका आहे 7 नंबर आहे ऐं 166 आयत में, पोइ इनशाला कॾहिं आयासीं त पोइ ज़िक्र उन खां अॻु में बि करे छॾींदासीं किथे, छो इहो बनी तरह जेको ज़िक्र आयो आहे जंहिंजूं शिकिलियूं बंदि थी वियूं, न भोला थी विया, भोला थी विया, या उहा भोला थिया, उन्हनि जी क़ौम ई ख़तमु थी वई, ऐं उहो ज़िक्र पोइ आहे बनी इसराइल जो, इनशाला ताला उहो कंदासीं। उन जो रीज़न छा हुयो, ठाह ठाहिणा पंहिंजा। अलाह पाक हिकिड़ी शइ को मना करे, ॿियो ठाह ठाहिजे, उनजो हुन में जवाज़ कढिजे उहा शइ करण जी, इहो सबबु हुयो जेका अलाह पसंदि न फरमायो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी असां ते महिरबानी आहे, रेफरेंस मूंखे कोन्हे, पर जेको ॿुधंदा रहिया आहियूं त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं महिरबानी न हुजे हा त हींअर बि जेके अमल अहिड़ा आहिनि जेके अलाह पाक नाराज़ थिया त शिकिलियूं बदिलाए छॾिया, पर इहा असांजे लाइ असांखे अमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक वठी छॾी आहे त शिकिलियूं तब्दील न थींदियूं। केतिरी बि गुमराही कंदो कोई बि कंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमत में जेको बि आहे, चाहे हुनखे उमती आहे चाहे उमती न आहे, हुनजी उमतुनि में अदरवाइज़ त शामिल आहे न, उन क़ौम में या उन्हनि जे ज़माने में कंहिंजी शिकिलियूं तब्दील न थींदियूं। ऐं पोइ वरी अॻिते अलाह पाक छा थो चए, केॾो असां सां ठहिकंदड़ मिसाल आहे, पर निशानी आहे अलाह पाक जी आहे, ऐं जंहिंखे वॾी ॼमार ॾींदा आहियूं, वमन नुअम्मिरहु नुनक्किसहु फिल ख़ल्क़ि अफ़ला यक़िलून, ऐं जंहिंखे वॾी ॼमार ॾींदा आहियूं तंहिंजी बणावत खे वराईंदा आहियूं, पोइ एतिरी ॻाल्हि जो अकुल बि न कंदा आहिनि छा? क्वेश्चन ॾिसो न, केरु नथो ॾिसे इहा ॻाल्हि, इहा निशानी केरु नथो ॾिसे, हर ज़ात सां इहा शइ वाबस्ता आहे। ॼाईंदो आहे मोहताज पीउ माउ जो, नंढड़ो थींदो, वॾो थींदो, वॾो थियो, जवान थियो, ताक़तवर थियो, काबू में अची त सभु शयूं कंट्रोल, अलाए पाण खे छा सम्झणु शुरू कंदो, दुनिया फतेह करण वारो, थोरो अॻिते वधियो त मोट खाईंदो। अलाह पाक केॾो मिसाल ॾिनो। वरी ऐं उन पैगंबर खे न की शहर सेखारे थो ऐं न की शहर उनजो लाइक़ु आहे, वमा अल्लमनाहु शिअर, इहो शहर जो लफ़्ज़ आहे, वमा यंबग़ी मन उनजे लाइक़ु न आहे इहा शइ, इन्नो इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन, हीअ त नसीहत आहे ऐं पधरो क़ुर आहे। ज़िक्र माना नसीहत, नसीहत में टे शयूं अची थी वञनि, सम्झाणी बि आहे, यादगिरी बि आहे,
हीअ त नसीहत आहे ऐं पधरो क़ुर आहे, क्लियर कट सभु शइ लिखी पई आहे। ऐं हिनखे कंहिं चवंदा काफ़िर त हीउ शेर थो असांखे, शेर शेर आहे इहो, नौज़ बिल्लाह मिन, इहो अलाह पाक चयो त शेर न आहे, शेर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायाना शानी न आहे, शेर त कोई बि चई सघे थो, हीउ नबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन लाइ शेर उनजे शान मुताबिक़ न आहे। हीउ क़ुर थो पढ़ी ॿुधाए तव्हांखे, क़ुर खुलियल नसीहत, छो लियुनज़िर, नज़ीर माना ॾियारींदड़, लियुनज़िर त उन्हनि खे ख़बरदार करे, ॾियारे जो लफ़्ज़ माना आहे ख़बरदार करे, लियुनज़िर मन कान हय्यन व हिक़्क़ल क़ौल अलल काफ़िरीन, ख़बर करार जेको जीअरो हुजे, हय्युन व हिक़्क़ल क़ौल, हय्य माना जेको ज़िंदा हुजे, ज़िंदा कहिड़ो हुजे, क़ल्ब ज़िंदा हुजे, इन सम्झ वारो हुजे, ऐं काफ़िरनि ते हुजत साबित थी आहे। हुजत ते हिकिड़ी ॿी बि मिसाल आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल ईंदो जॾहिं चवंदा आहिनि न ख़्वान लथो हुयो, हे जेको हाणे जेको ईस्टर अचे थो, ईस्टर हले थो पियो न साईं, हाणे ही फ्राइडे जेको हिननि जो आहे, इहो आहे हिननि जो गुड फ्राइडे, उन खां पोइ ईस्टर थींदो आहे हिननि जो संडे, यानी उहो जेको आहे संडे या मंडे कॾहिं के कंदा आहिनि, उन में हिननि जो पंहिंजो जेको हिकिड़ो जेको अक़ीदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल, पर गुड फ्राइडे में जंहिं हुननि खे नबी करीम हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हुननि जे मुताबिक़ फांसी चाढ़ियो वियो हो, पर क़ुर पाक चए थो न चाढ़ियो वियो हो। उन ॾींहुं कुझु उन खां पहिरीं जेका हुननि हिकिड़ी दावत कई, क़ुर पाक में ज़िक्र आयल आहे, हुनखे यहूदी चवंदा आहिनि, छो जो यहूदी जी क़ौम में आहे न, हुनखे चवंदा आहिनि पास ओवर, उहा डिनर ई जेका, ठीकु आहे न, उहा हुते हुननि कई, त उहो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त ख़बरदार करे जेको जीअरो हुजे, यानी सम्झ वारो हुजे, ऐं काफ़िरनि ते हुजत साबित थिए, त छा आहे त हुननि हिकिड़ी शइ घुर कई हुई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां, हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो त जेकॾहिं इहा शइ थिए थी पई, त पोइ अलाह पाक जॾहिं पंहिंजी निशानी ॾेखारे छॾींदो आहे, उन खां पोइ तव्हां जेकॾहिं हटी वियो न त उन ते पूरो न लथो, त पोइ अलाह पाक चए थो त निशानी खां पोइ ज़ाहिरी निशानी जेका अचे थी न, उन खां पोइ मां उन क़ौम खे बर्दाश्त न कंदुसि जेकॾहिं न हलिया सिध ते। पोइ हुननि चयो त न साईं, असांखे खपे ई न, इहा असां आज़माइश न खणंदासीं, उहा शइ न लथी। बहरहाल उहो ज़िक्र कंदासीं हली, त हुजत छा थींदी आहे। अच्छा, हाणे अचे थो 71, इंशाअल्लाह साईं 83 ते ख़तमु कंदासीं, सूरत दुखान पढ़ण जो मौक़ो कोन मिलंदो। अवलम यरौ अन्ना ख़लक़ना लहुम मिम्मा अमिलत ऐदीना, अमिलत ऐदीना, ऐद माना हथ, यद माना हथ, ऐदी माना हथ, छा न ॾिठो अथनि, अवलम यरौ, यरौ चइबो आहे ॾिसण खे, अन्ना माना वरी अन्नना, इहो अन्ना कीअं आहे, इहा अन्न न, बेशक असां, ठीकु आहे, बेशक उन्हनि लाइ उन्हनि शयुनि मां ढोर पैदा कया जिन खे असांजे हथनि बणायो, भई उन्हनि जा मालिक आहिनि। अलाह पाक चए थो असांजे हथ सभु शइ अलाह जे हथनि ई ठाही आहे, ठीकु आहे न, अलाह ख़लकी आहे न सॼी, असांजे हथनि बणायो आहे, हुनखे हथ जी मिसाल आहे, उहो ढोर बि हुन में आहिनि, उन्हनि जा मालिक आहिनि। ऐं टई आयतूं हे सभु इन ॻाल्हि ते असांखे कहिड़ो बेनिफिट आहे ढोरनि मां, ऐं उन्हनि ढोरनि खे उन्हनि जो ताबेदार कयोसीं, वज़ल्ललनाहा लहुम, उन्हनि लाइ, फमिन्हा, उन्हनि मंझां रकूबहुम, उहे मंझंदि खे सवारी कनि था, वमिन्हा याकुलून, याकुलून माना खाइण, कुल थींदो आहे खाइण चवण, कुल असां चवंदा आहियूं कुल वला आवाज़, इहो कुल वला आवाज़ न, इहो कुल वला आवाज़ आहे, कुल कुल वला, हीअ आहे कुल खाइण। पोइ मंझंदि खे संदसि सवारी जा आहिनि, ऐं मंझंदि खे उहे खाईंदा आहिनि ढोर, ठीकु आहे न, हलाल ढोर खे। ऐं पोइ वलहुम फीहा मनाफिउ व मशारिब अफला यशकुरून, हुन लाइ ढोरनि में घणा फ़ाइदा आहिनि, मनाफिउ मुनाफ़ा, घणा मुनाफ़ा फ़ाइदा आहिनि, मशारिब उन मां पीअंदा आहिनि, शराब शरबत जेको आहे न, शरब माना पीअण, अफला यशकुरून, अफला माना पोइ छो न, अफला यशकुरून, अफला जो मां हिकिड़ो मिसाल इंशाअल्लाह ताला रमज़ान शरीफ़ खां पोइ ॾींदासीं, अफला खणी ईंदासीं, छो इन में ॾेखारण लाइ अरबी वधीक सवली आहे या अंग्रेज़ी ऐं सिंधी सवली आहे सम्झण में, अफला हिकिड़े सम्झण लाइ। अच्छा, ऐं उन्हनि ढोरनि लाइ घणा फ़ाइदा आहिनि, ऐं पीअण जूं शयूं, खीर आहे हुन में, उहो छो न शुकुर कंदा आहिनि, अफला यशकुरून, अफला ऐं पोइ न, अफला माना पोइ उहे छो न शुकुर कंदा आहिनि, पोइ छो न, हिते अफला। अच्छा, वतख़ज़ू हलूं, हाणे ढोरनि जो मिसाल अची वियो, टई आयतूं ढोरनि जी। अॻिते था हलूं साईं 74 75, ऐं अलाह खां सवाइ ॿिया माबूद करे वरिता अथनि त मन खे मदद ॾिनी वञे, उहे किन मदद ॾेई न सघंदा, ऐं उहे बुत उन्हनि जो लश्कर थी गॾु कया वेंदा,
ए पैगंबर तोखे सनन चवण न ॾुखो आहे। मीमी निशानी आहे न हिते स्टॉप आहे कंपलसरी। इन साॻियो इन ना, ठीकु आहे। पोइ ए पैगंबर तोखे सनन चवण न ॾुखो आहे। हाणे ही महबूद बि करे हुन ॿिया वर्ता आहिनि, बुतनि खे पुॼींदा हुआ, अलाह ते बि यकीन रखंदा हुआ, पर बुतनि खे पुॼींदा हुआ ऐं उहे मदद ॾेई सघंदा ऐं बुत हुननि जो लश्कर थी गॾु कया वेंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में हींअर असांजी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि थी आहे हिते, असांजे इक़बाल साहिब हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कई अथसीं, मां हिकिड़ो महसूसु थो कयां की असां सुठी ॻाल्हि कयां, उहो चिड़ी त न वेंदो या कीअं। साईं चए पियो त मूंखे साईं ॿियो फिक्र कोन्हे। मां चवां थो भला सुठी ॻाल्हि जेका क़ुर जी हिकिड़ी मां हुनखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, छो जो सुठो माण्हू आहे, मूंखे ॾाढो पसंदि आहे, असांजे वेझो आहे। तव्हांखे साईं असांखे हिकिड़े माण्हू जे लाइ हमदर्दी थिए थी, नबी करीम साईं ज़ात अक़दस असां खां वधीक केॾो महिरबानी, ऐं उन्हनि खे हर शइ नज़र अचे पई त केरु गुनाह थो करे उनजो नतीजो छा निकिरंदो। जेतिरो असां क़ुर सम्झूं था, जिन खे लथो हुयो उनखे त अलाह पाक केॾो इल्मु ॾिनो हूंदो, जिन मेराज मुबारक में जन्नत ऐं दोज़ख जो सैर बि कयो, उहे उन्हनि खे इन तइलीम ते जेको न ईंदो हुयो त क़ुर पाक ज़िक्र फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾुख फरमाईंदा हुन ते त छो नथा सम्झनि, सिधी ॻाल्हि लिखी पई आहे, नथा सम्झनि। अलाह पाक दिलदारी थो ॾे। सूरह कहफ में वरी इहो आयो आहे, अलाह पाक दिलदारी थो ॾे। ॿियनि जायुनि ते आयो आहे क़ुर पाक में, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इनातना कौसर पढ़ीसीं न साईं, त अलाह पाक दिलदारी ॾिनी, सॼी हिकिड़ी सूरत लाहे करे बाक़ाइदे तव्हां ते उहे तंज़ु था कनि, जॾहिं त अलाह पाक तव्हांखे कौसर अता करे छॾियो। कौसर एॾी घणाई आहे नेमतुनि जी जंहिंजी हद ई न आहे। हिते हिन में बि आहे त ए पैगंबर तोखे सनन चवण न ॾुखो आहे। कॾहिं शाइर था चवनि नौज़ुबिल्लाह मिन अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, कॾहिं चवनि था कहिड़ी ॻाल्हि करे कहिड़ी ॻाल्हि, उहो न ॾुखो आहे। जेको ॻुझो रखंदा आहिनि ऐं जेको पधरो कंदा आहिनि सो असां ॼाणूं था। जेके ज़ाहिरी चवनि था, ज़ाहिरी तव्हां सां कनि था पिया, जेका बि ॻाल्हि कनि इस्तेहज़ा कनि था पिया, उहो ॼाणूं था। जेको अंदर में कनि था पिया, चई नथा सघनि कंहिं बि ख़ौफ़ जे करे या ॿी ॻाल्हि जे करे, उहा बि ॼाणूं था पिया मुनाफ़िक़। माण्हू न ॾिठो आहे छा त असां खेसि नुतफ़े में बणायो, पोइ कीअं पधरो झेड़ा मुखालफ़त कंदड़ आहे। हाणे साईं झेड़ा किथे लफ़्ज़ कंहिं लिखी माना तर्जुमनि में आयल आहे न, इहो तर्जुमनि में जेको झेड़ाक लफ़्ज़ आयल आहे, मूंखे मां जेतिरो पंहिंजो मालूमात कई ॿियो झेड़ाक लफ़्ज़ इहो हक़ीक़त में उहो थींदो आहे हुनजो जदल वग़ैरह थींदो आहे, जदाल उनखे झेड़ो चइबो आहे। अरबी में हिन जो लफ़्ज़ जी माना झेड़ाक न आहे, ऐं हक़ीक़त इहा आहे इन जी माना थींदी मुखालफ़त रखंदड़, एडवर्सरी। बहरहाल जेका बि हुजे, अलाह पाक असांखे शल सही सम्झ ॾे बसि। अलाह पाक ग़लति बि न चवराए, सही क़ुर पाक जी ॻाल्हि आहे। अलाह पाक असांखे माना हिदायत ॾे, जेका ॻाल्हि बहितर सम्झी आहे कई आहे, वधीक मालूम अलाह खे सही। त अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़नाहु, असां हुनखे ख़लक़ियो, इहो इंसान नथो ॾिसे बिनुतफ़तन, हुनजी पैदाइश कहिड़ी आहे, फ़ज़ा व ख़सीम मुबीन, पोइ झेड़ो कंदड़ आहे, पोइ मुखालफ़त कंदड़ आहे। ठीकु आहे न, मुखालफ़त थो करे माना एतिराज़ जेका हूंदा। वदरब लना मसलन व नसिय ख़ल्क़हु क़ाल मन युही इज़ाम व हिय रमीम। अच्छा, हक़ीक़त करे हीअं जीअं पाण पढ़ियोसीं, जेको असां सदाईं पढ़ंदा आहियूं न, जहिड़ो जहिड़ो जहिड़ो, त लफ़्ज़ी माना जेकॾहिं झेड़ाक न हुजे त थी सघे थो मानवी लिहाज़ खां झेड़ाक थी वञे। उहो वला आलम जेको आलिमनि लिखियो हूंदो थी सघे इहो बि सही हुजे। अच्छा, उन खां पोइ वदरब लना मसलन, वरी रद वदरब जेको लफ़्ज़ आयो आहे न, उहो उते आयो हुयो शुरू में, जॾहिं असां टिनि नबी ॾुगथ में जेको नबी मोकिलिया हुआ, उते बि इहो ई लफ़्ज़ आयो वदरब, इहो किसो बयानु कयो। हिते बि आयो आहे ऐं असां लाइ हिकु मिसाल बयानु कंदो आहे ऐं पंहिंजी बणावत विसारींदो आहे। अलाह पाक चए थो असां लाइ मिसाल ॾे थो, पंहिंजी ॻाल्हि विसरी थी वञेसि। कमाल आहे, कीअं न हिकिड़ो माण्हू ॻाल्हाईंदो आहे, पाण में असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं न। क़ुर पाक केॾो सवले मिसाल असांखे ॾिना आहिनि, ठीकु आहे न, ॿोली में सम्झणु खपे। जीअं असां लाइ हिकु मिसाल बयानु कंदो आहे, पंहिंजी बणावत विसारे छॾींदो आहे ऐं चवंदो आहे त हिननि हॾनि खे केरु ॼाणींदो जॾहिं उहे थी वेंदा बुधा। माना पंहिंजी ॻाल्हि विसारे और असां ते थो सुवाल रखे, जेका असांजी कुदरत आहे उन ते थो सुवाल करे, हिन हॾनि खे कहिड़ो ठारींदो। अलाह पाक चवे छा थो पोइ, कमाल आहे, जवाब त ॾिसो न वरी। ए पैगंबर खेनि चओ, कुल
युहीहल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रतिन, अव्वल माना पहिरीं, चओ त जंहिं उन्हनि खे पहिरीं भेरो बणायो उहो हिनखे वरी जीआरींदो। बाबा बिकुल ख़ल्क़िन अलीम, सो उन्हनि खे वरी जीआरियो वेंदो ऐं उहो सभु पैदाइश खे ॼाणंदड़ आहे। अल्लज़ी जअल लकुम मिनल शजरिल अख़्तर नारा, वरी अल्लाह पाक पंहिंजी ॻाल्हि खे सपोर्ट कंदो करे मिसाल, जेकॾहिं तव्हां इहा शइ सम्झ में नथी अचे त हेॾा कीअं जीआरा थींदा, न न अञा डाउट आहे, अञा डाउट आहे। पोइ भला हीअ ॻाल्हि ॾिसो, जंहिं साए वण मां अव्हां लाइ बाहि पैदा कई, वण साओ त थी निकिरे न, जंगल में अॻे बाहि किथां ठाहींदा, पथरनि सां हणंदा, ॿियो इहो काठी बाहि आहे, गैस त न हूंदी बाहि जे लाइ, काठियुनि में बाहि ठहंदी, सुकी था वञनि। ऐं हिकिड़ी रिसर्च में मूं ॾिठो त हिन में थर वग़ैरह में जेके हिननि में हिते डेज़र्ट हूंदा आहिनि, हिते के अहिड़ा वण बि आहिनि सावा, जिन खे पाण में ॻाराईंदो त बाहि निकिरी सघे थी। पोइ जंहिं साए वण में बाहि थी निकिरे, इहो इहा कंहिंजी कुदरत आहे, इहो नथा ॾिसो। अल्लज़ी जअल लकुम मिनश शजरिल अख़्तर, अख़्तर माना साओ, गुंबद ख़िदरा थींदो, ख़िदरा साओ, साओ रंग आहे इहो। शजर माना वण, नारा, नार माना बाहि, फैज़ा अंतुम मिन्हु तुक़िदून, जंहिंमें तव्हां बाहि ॿारींदा हो। अवलैस लज़ी ख़लक़ समावाति वल अर्द, वरी ॿी ॻाल्हि अञा जेके सम्झ में न अचे, जंहिं आसमाननि, समावात माना आसमाननि ऐं ज़मीन हिकिड़ी, समावात वल अर्द, जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो, सो उन्हनि जहिड़नि जे बणाइण ते वस वारो न आहे छा? नथा ॾिसो, बेक़ादिरिन, अल्लाह उन ते क़दर न आहे, हुनजो हुनखे कुदरत कोन थो रखे। ऐं यख़्लुक़, वरी हिननि खे जेको जीअरो करे, हुननि खे बणाए, मिसलहुम, अहिड़े ई ॿीहर। भला, भला माना हा, यस, यकीनन ईअं बि सम्झी सघो, भला, भला वहुवल ख़ल्लाकुल अलीम, काफ़ आहे न, हिनखे गॾाइणु बहितर आहे। भला वहुवल ख़ल्लाकुल अलीम, हा बस वारो आहे उहो, ऐं उहो वॾो बणाईंदड़, सभु ॼाणंदड़ आहे। अल्लाह पाक ॿ लफ़्ज़ हिते आंदा आहिनि, ख़ालिक़ ऐं अलीम। इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि जी बि कॉम्बिनेशन जिते किथे तव्हां ॾिसंदो न, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी हिकमत आहे, उन आयत जे हिसाब सां आहे। पर हलूं था अॻिते पाण, बाहि थी चए साए वण मां, हुन खां पोइ ॿ आख़िरी आयतूं सही, इनमा अमरू, इनमा खां सवाइ, इनमा अमरू इज़ा अराद शैअन, संदसि हुकुम खां सवाइ, हिन माना संदसि हुकुम हिन खां सवाइ ॿियो कोई न आहे, त अन माना त, यक़ूल चवंदो आहे, लहू कुन फयकुन, रुगो चवंदो आहे त थी त उहा शइ थी पवंदी आहे। इनमा अमरुहु इज़ा अराद, अराद माना इरादो करणु, अराद शइ, कंहिं शइ जो इरादो करणो हूंदो आहे त पोइ छा चवंदो आहे, अला कुन, उहा थी पवंदी आहे। सुभान अल्लज़ी बियदिही, उहो अल्लाह आहे पाक, बियदिही जंहिंजे हथ में आहे, मलकूत बादशाही, कुल सभिनी जी, कुल शयुनि सभिनी शयुनि जी, व इलैहि ऐं उन ॾांहुं तुरजाऊन, हमी मोटाया वेंदा। सभिनी बादशाही कंहिंजे हथ में आहे, अल्लाह जे हथ में आहे। बेयदिही, टे लफ़्ज़नि जी, बेयदिही, ऐं जंहिंजे हथ में आहे, माना इन हुज़ हैंड्स। हिन में ॾिसो केॾा अखर इस्तेमालु थिया आहिनि साॻी शइ लिखण लाइ, अफ़ला वारी ॻाल्हि कई आहे मां हिते वरी, ऐं हिते घणा लफ़्ज़ थिया आहिनि, 1 2 3 4 5 अखर, हिते पढ़ो घणा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, पोइ 5 अखरनि में 3 लफ़्ज़ अची विया। इहो अरबी जो इंशाअल्लाह ताला से पाण ख़तमु कयूं था इंशाअल्लाह ताला सेशन खे। अॼु जी सेशन ख़तमु कयूं था पिया हिन दुआ सां, अल्लाह पाक असांखे सभिनी खे क़ुर पाक पढ़णु सिखणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जे ॿुधण में का बि ग़लती थिए त माफ़ फरमाए पंहिंजे रहम करम सां। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। जज़ाकुमुल्लाहु खैरन कसीरा। इन सां गॾु सही
हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो त हिकिड़ा सलाह शरीफ़ दुआ बि घुरी छॾियो कि तमामु मुख़्तसिर जल्दी सल्लल्लाहु अलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातो व सलाम अलैका या रसूलल्लाह रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। या जामे दुआ है अल्लाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े तो फैल या अल्लाह ने दुआ जे बरकतुनि जे तो फैल या अल्लाह सी असांजी दुनिया ऐं असांजी आखिरत भली फरमाए। मुंहिंजा मौला पाक बहितरीन फरमाए असां सभिनी जी दुनिया ऐं आखिरत सभिनी जी ऐं हिन में सभु शयूं अची वञनि त बीमारी खां शिफ़ा रिज़्क़ जी कुशादगी इल्म अमल रिज़्क़ सभु शइ जेको अची थी वञे सभ जी भलाई अची थी वञे ऐं उन सां गॾु मुंहिंजा मौला पाक जेके असांजा अज़ीज़ क़रीब गुज़ारियो आहे उन्हनि जी बख़्शिश फरमाए। सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। साईं रिकॉर्डिंग ख़त्म था कयूं। ओवर टू यू साईं इकबाल साहब।